ज़ुबैर ज़ुबैर नाले वारनि में हिकिड़ी अना आहे। उहा अना कहिड़ी आहे? जॾहिं न ज़ुबैर सां कोई ज़्यादती कंदो, ज़ुबैर नाले वारा ज़्यादती करण वारनि खे ॿीहर मुंहुं फेरे बि न ॾिसंदा अथव। रब जी इज़त जो कसम ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। ज़ुबैर नाले वारनि में हिकिड़ी ॿी बि ख़ूबी अथव। इहे हमेशह चाहींदा आहिनि त ॿियनि जे चेहरनि ते मुस्कुराहट अचे, खिलनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो पुफाट ज़ुबैर बिन अवाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साम्हूं ॾिसंदा ज़ुबैर बिन अवाम खे त ईअं चेहरे ते मुस्कुराहट आणींदा, खिलंदा। साईं जन हिकु ॾींहुं साईं जन मुस्तफ़ा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ुबैर बिन अवाम खे चयो, ए ज़ुबैर, यकीन करे मां केॾी बि परेशानी में हूंदो आहियां, जॾहिं तुंहिंजे चेहरे ते नज़र पवंदी आहे मूंखां खिल शुरू थींदी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे महफ़िलनि में मजलिसियूं जेके असां अॼु बैठकियूं चऊं दोस्तनि में पाण में वेही राति जे टाइम में जॾहिं कचारी हलंदी त साईं जन खे खिलाइण जे लाइ ज़ुबैर बिन अवाम काफ़ी सारा माना खिल वारा माना हिकिड़ा लफ़्ज़ रखंदो जंहिंमें साईं जन बि ख़ुशि थींदा। ज़ुबैर बिन अवाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो पुफाट हुयो, फुफी जो पुटु हुयो। बहरहाल ज़ुबैर बिन अवाम में जज़्बात घणी आहे, वॾा जज़्बात आहिनि। जेको पंहिंजी औलाद जे मथां नालो ज़ुबैर रखंदो सो हुनजी औलाद तकलीफ़ुनि ऐं मुश्किलातुनि परेशानियुनि खां ज़रूरु गुज़रंदी। ऐं उन खां बाद में उन्हनि में हिकिड़ी अना, कहिड़ी अना? जेकॾहिं इन्हनि सां कोई ज़्यादती कंदो उन्हनि खे वरी वात ते मुंहुं फेरे बि न ॾिसंदा, वरी उन्हनि जे पंहिंजे वात ते उन्हनि जो नालो बि न आणींदा। बहरहाल इहा मां पंहिंजे नाले जी तारीफ़ कोन थो कयां। बहरहाल नालो त ॾिसो न कंहिंजो आहे, जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पुफाट जो नालो, पुफी जे पुट जो नालो आहे त ज़ाहिर आहे त उहो असरु त रखंदो न ज़ुबैर नाले वारनि जे मथां। बहरहाल ज़ुबैर नालो रखी ऐं जेकॾहिं तूं नमाज़ी न आहे तूं ज़ुबैर बि न आहे। ज़ुबैर नाले वारा हमेशह अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम सां प्यार सचो कंदा, रब जे प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मोहबत कंदा। यादि रखो इंसान। ज़ुबैर बिन अवाम खे के मज़ाक़ में चयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे शहीद कयो त रब तो ॾिसे त एतिरी जज़्बात में निकितो, एतिरी जज़्बात में निकितो जो साईं जन जे दर ते पहुची करे तेज़ी सां दरवाज़ो खड़काइण लॻो। साईं जन अंदरि वेठा, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अंदरि वेठा आहिनि। निकिरी दरवाज़े ते ॾिठनि त ज़ुबैर ख़ैर त आहे, एॾो तेज़ी सां दरवाज़ो खड़कायो थो ज़ुबैर, छा थियो आहे? या रसूलुल्लाह, मूंखे कंहिं इंसान चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे शहीद कयो अथनि, त सोचियुमि त पहिरियों मां साईं जन जे दर ते त मां वञा, इहा छा ॻाल्हि सची आहे? साईं जन पुछण लॻा त जेकॾहिं ज़ुबैर वाक़ई में अगरि मूंखे को शहीद करे त पोइ छा करे? हाय हाय। बहरहाल पोइ त ज़ुबैर जी जज़्बात हुई न। मौला सलामत रखे, सभिनीनि खे शाद आबाद रखे। ज़ुबैर नाले वारा ताक़तवर में ताक़तवर हूंदा। बसि ग़ैरत इहा कजो, कम भला कजो। ज़ुबैर नाले वारनि खे तो मां पैगाम ॾियां, कम भला हुजनि। जंहिं हस्ती जी मां तारीफ़ तव्हांजे आॾो बयानु कई आहे, वरी उन हस्ती जी लॼ रखिजो, नालो न त इहो मिटाए छॾियो।